जानी हुजे तोखे जस हीअं के कबियूं हन यार जुदायूं। जानी हुजे तोखे जस जानी हुजे तोखे जस हीअं के कबियूं हन यार जुदायूं। जानी हुजे तोखे जस आत मिली के ॾींहं गुज़ारियूं हिक ॿिए खे जाम पिरत जो प्यारियूं। आत मिली के ॾींहं गुज़ारियूं हिक ॿिए खे जाम पिरत जो प्यारियूं। कुर्ब में कहिड़ी कस कुर्ब में कहिड़ी कस वार सजण के विसाल जो आयूं। जानी हुजे तोखे जस हो अला अला जानी हुजे तोखे जस। जी दोस्तों, लेट मी क्लियर में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असां अॼोकी जेका ही काफ़ी मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहब जी तव्हांजे अॻियां झुंगारी। हाणे यकीनन असांजो त अहिड़ो आवाज़ु कोन्हे, पर असां सिर्फ़ु हिकिड़ी कोशिशि कई ऐं अव्हां इनखे अञा बि सुरीले आवाज़ में ॿुधणु चाहियो त तव्हां आबदा परवीन हिनखे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे ऐं ग़ालिबन रूना लैला बि, त तव्हां ऐं ॿियनि बि केतिरनि फ़नकारनि खे ॻायो आहे, सो तव्हां सर्च करे हिनखे ॿुधी सघो था। जी दोस्तों, अॼु पाण नाएं दर्जे जी सिंधीअ में मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहब जी हीअ काफ़ी वारो सबक़ जेको आहे सो पाण अॼु पढ़ंदासीं। सो अचो त हिनखे शुरू था करियूं। किताब जे सिफ़े नंबर 168 ते मखदूम साहब जो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ ॾिनल आहे। अचो त पहिरीं हीअ पढ़ूं था। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला। विलादत 1919 ईस्वी, वफ़ात 1993 ईस्वी। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला 4 अक्टूबर 1919 ते हाला में जनम वरितो। संदुसि पीउ जो नालो मखदूम ग़ुलाम अहमद आहे। पाण हज़रत नूह रहमतुल्लाह अलैह जे सिलसिले जा 16 सज्जादा नशीन हुआ। मखदूम साहब सियासी, तालीमी ऐं अदबी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। पाण क़ौमी असैम्बलीअ जा मेंबर रहिया। तालिबुल मौला हॉस्टल हाला ऐं तालिबुल मौला हाई स्कूल दादू संदन तालीमी ख़िदमतनि जो सबूत आहिनि। पाण जमियत शुअराए सिंध जा सदर, बज़्म तालिबुल मौला जा सरपरस्त, लतीफ़ यादगार कमेटीअ जा मेंबर ऐं सिंधी अदबी बोर्ड जा मेंबर ऐं चेयरमैन रहिया। सिंधी ॿोलीअ, अदब ऐं संगीत सां बेहद चाह हुअनि। पाण आला पाए जा शाइर हुआ। तालिबुल मौला जे बैतन में ज़माने जे हालतुनि जो नुमायां बयान नज़र अचे थो। तालिबुल मौला जी शाइरी ख़ूबसूरत जज़्बनि जी अक्कास आहे, जिन में इंसानी उमंगूं ऐं सोचूं समायल आहिनि। मखदूम साहब विरहाङे खां पोइ उन्हनि शाइरनि मां आहे जिन सिंध जी निज सिन्फ़ काफ़ीअ खे मक़बूल कयो। मखदूम साहब केतिरा ई किताब लिखिया, जिन मां बहार तालिब, रुबायात तालिब, बेपीर अखियूं, छपर में छड़ियूं, दीवान तालिबुल मौला ऐं सदावसी सिंधड़ी अहम आहिनि। पाण 11 जनवरी 1993 ईस्वीअ ते वफ़ात कयूं। किताब जे सिफ़े नंबर 169 ते ही काफ़ी आहे। अचो त हिन खे पाण सम्झणी समेत पढ़ूं था। जानी हुजे तोखे जस हीअं के कबियूं आहिनि यार जुदायूं। हाणे इहा काफ़ी जी थल आहे। हिन में जेको शाइर आहे उहो पंहिंजे महबूब खे मयार थो ॾिए, चए थो शाबस हुजे यार, ईअं जुदायूं कबियूं आहिनि, एॾियूं जुदायूं कबियूं आहिनि मोहबत में। ऐं उन खां पोइ काफ़ीअ जा बंद शुरू था थियनि। पहिरियों बंदि आहे, आत मिलीअ के ॾींहड़ा गुज़ारियूं हिक ॿिए खे जाम पिरत जो प्यारियूं। कुर्ब में कहिड़ी कस वार सॼण के विसाल जूं आयूं। पहिरें बंद में शाइर हिकु आशिक़ जी हैसियत में पंहिंजे महबूब खे इलाज थो करे त अच त ज़िंदगीअ जा ॾींहं मिली गुज़ारियूं ऐं हिक ॿिए सां प्यार करियूं, प्यार जा जाम प्यारियूं, प्यार जी पालोट करियूं हिक ॿिए ते।
ऐं कुर्ब में कहिड़ी कस आहे, कुर्ब में इहो छो ॾिसूं त किथे का घटा वधी थी, मतिलबु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं दिलि में न करियूं। वार सॼण के विसाल जूं वायूं, त विसाल जूं वायूं वराए उहे वार, यानी मेलाप जूं, विसाल माना मेलाप, त अच त मिलण जी ॻाल्हि कर त पोइ मिलूं। ॿियो बंद आहे, राति ॾींहं थियूं राहूं निहारनि, हिजर में हर हर हंझड़ूं हारनि, गाम निहारनि घस, प्यारा पेरी आहिनि अखड़ियूं विञायूं। हिन में बि ॾाढी मुहबत जी, सिक जी, उकीर जी जेको आहे सो ॻाल्हि थो करे, ख़ासि तौर ते अखियुनि जो ज़िक्र आहे हिन में, त जेके अखियूं आहिनि उन्हनि जी तड़प थो शाइर बयानु करे, त अखियूं हीअ जेके आहिनि से राति ॾींहं तुंहिंजूं राहूं थियूं निहारनि हर वक़्तु, हिजर यानी फिराक में, जुदाईअ में, हंझड़ूं हारनि थियूं यानी ॻोढ़ा थियूं ॻाड़नि। ए मुंहिंजा महबूब, मुंहिंजूं अखियूं रातो ॾींहं तोॾां थियूं निहारनि ऐं तुंहिंजी जुदाईअ में ॻोढ़ा थियूं ॻाड़नि। गाम निहारनि घस, गाम माना वाट, उन या घिटी, घस, त इहो जेको आहे सो या इलाइक़ो जाइ, गाम निहारनि घस, तुंहिंजूं जेको आहे सो तुंहिंजूं वाटूं थियूं निहारनि, तुंहिंजा घस थियूं निहारनि मुंहिंजूं अखियूं, प्यारा पेरी आहिनि अखड़ियूं विञायूं, प्यारा मुंहिंजूं अखड़ियूं जेके आहिनि से तुंहिंजूं उञायल आहिनि तुंहिंजे दर्शन दीदार जो। हिन जो टियों बंद आहे, मौला शाल मिलाए मूंसां, मूं ते थिए ही अहसन अहसां, कोन हले थो वस, न त पेच पिरत जा अची तोखे पायूं। हिन में शाइर जेको आहे सो ॾाढी हेठाई ऐं आजिज़ीअ सां पंहिंजी बेवसीअ जो इज़हार थो करे, पंहिंजे महबूब जी दिलि में पंहिंजे लाइ नरमीअ खे पैदा करण जे लाइ चए थो त शाल ख़ुदा तोखे मूंसां मिलाए ऐं इहो मूं ते तुंहिंजो वॾो थोरो थिए, अहसन माना वॾो अफ़ज़ल, अहसान माना थोरो, तुंहिंजो मूं ते वॾो थोरो थिए, मुंहिंजो तो ते वस नथो हले, न त तोसां अची ऐं पिरत जा पेच पायां, तोसां अची ऐं प्यार करियां, पर मुंहिंजो इन ते वस नथो हले। ऐं हिन जो ॿियो बंद आहे, तार लॻी आहे यार अंदर में, फ़ानी थियासूं फ़न फ़िक्र में, कोन्हे हिरस हवस, आत वेही को विरह विरहायूं। ॾिसो त हिन में केॾे न ख़ूबसूरत अंदाज़ में दर्द खे विरहाइण जी ॻाल्हि थो करे, चवे थो त तुंहिंजी मूंखे तार लॻी आहे, तार मतिलबु तुंहिंजो लारो लॻणु, तुंहिंजी यादि अचणु, तुंहिंजो ई ज़िक्र करणु, तुंहिंजो नशो चढ़ी वञणु, मतिलबु उनखे चवंदा आहिनि तार लॻणु। त मूंखे तुंहिंजी तार लॻी वई आहे ऐं आउं इन ई फ़िक्र में फ़ना थी वियो आहियां, तुंहिंजे ई फ़िक्र ज़िक्र में आउं फ़ना थी वियो आहियां, कोन्हे हरस हवस, मतिलबु मूंखे ॿियो को बि लालच या मतिलबु सिक न आहे, अच त हीअ जेको दर्द आहे इनखे विरहायूं। विरह लफ़्ज़ जी माना आहे विछोड़ो, विरह खे विरहायूं यानी विछोड़े जा ॿ अध करियूं ऐं विछोड़े जे दर्द खे। हाणे हिन ख़ूबसूरत काफ़ीअ जो आख़िरी बंद, वनहन वारी वेढ़ विसाली, जानी जोड़ जमाल जलाली, तालिब ते खाओ तरस, आओ त वरी को नओं नी हलायूं। ॾिसो त केॾे न ख़ूबसूरत अंदाज़ में मखदूम तालिबुल मौला साहब पंहिंजे महबूब खे चवे थो, वनहन वारी वेढ़ विसाली, जानी जोड़ जमाल जलाली। वनहन अक़रब वारी हिकिड़ी क़ुर मजीद जी हिकिड़ी आयत आहे हीअ, जंहिंजो मतिलबु आहे त अलाह पाक जेको आहे सो अव्हां खे साह जी रग खां बि वेझो आहे, सो चए थो वनहन वारी वेढ़ विसाली, यानी हीअ जेको आहे वेढ़, इते लफ़्ज़ वेढ़ जो मतिलबु जहिड़ो न आहे, वेढ़ जो मतिलबु आहे वेढ़ियल, वनहन वारी वेढ़ विसाली, यानी इहो जेको वेढ़ियल वेढ़ो आहे तुंहिंजो ऐं मुंहिंजो, विसाल वारो, मुहबत वारो, मेलाप वारो, जानी जोड़ जमाल जलाली, इहा जेको आहे तमामु घणी ख़ूबसूरत क़िस्म जी जोड़ आहे पंहिंजी हुसन वारी ख़ूबसूरत। तालिब ते खाओ तरस, इन ॻाल्हि खे सम्झ ऐं तालिब जो मौला जेको आहे उन ते तरस खाओ, रहम खाओ, तरस माना रहम, आओ त वरी को नओं नींहुं हलायूं, सो अच त पाण वरी ॿीहर जेको आहे सो प्यार जा पेच पायूं, नींहं खे नओं करियूं। त दोस्तो हीअ सम्झाणीअ सां गॾु पाण हिन काफ़ी खे मुकमल कयो। हाणे अचो त हेठि सवालनि जे जवाबनि ॾांहुं हलूं था। पहिरियों सवाल आहे,
मखदूम तालिबुल मौला कहिड़नि कहिड़नि इदारनि में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। यकीनन जेको पैराग्राफ पाण पढ़ियो आहे उन मां आसानी सां अव्हां जेको आहे सो हीअ करे सघो था। ॿियो नंबर सवाल ब, काफ़ीअ जे पहिरें बंद जी वज़ाहत करियो त पाण इहो करे चुका आहियूं। ऐं टियों नंबर सवाल आहे हिन काफ़ीअ में अव्हांखे वधीक कहिड़ो बंदु वणे थो ऐं छो। त यकीनन इहो बि हर शागिर्द जे लाइ ज़ाती सवाल आहे, बल्कि हर पढ़ंदड़ जे लाइ उहो इन जो पाण उन खां जवाबु इन जो वसूल करियो तव्हां। पनो उथलायूं था पेज नंबर 170 ते। बे में सही जवाब चूंडणा आहिनि, जंहिंमें बि मुंहिंजे ख़्याल में त कंहिं ॻाल्हि जी का ज़रूरत न आहे काउंसलिंग जी। हाणे अचूं था जीम ते, जेको मुज़क्कर ऐं मुअन्नस सम्झाए थो। पढ़ूं था हिन खे। सिंधी ॿोलीअ में मुज़क्कर ऐं मुअन्नस ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकिड़ा जिन्सी, ॿिया ग़ैर जिन्सी। मुअन्नस जो दारो मदार लफ़्ज़ जे आख़िरी ज़ेर ज़बर ऐं पेश ते बि हूंदो आहे। जीअं अखि आख़िरी ज़ेर सबबु मुअन्नस थींदी, किताब आख़िरी पेश सबबु मुज़क्कर चइबो। मतिलबु हाणे इन में उहो इहो थो चवे त जेके जिन्सी ऐं ग़ैर जिन्सी थींदा आहिनि। जिन्सी यानी जीअं जेको आहे सो छोकिरो छोकिरी ऐं ॿकर ॿकरी, अहिड़े नमूने सां यानी इहे जिन्स वारा आहिनि। जॾहिं त ग़ैर जिन्सी यानी जेके पंहिंजो हैवानात खां अलावा जेके आहिनि से ग़ैर जिन्सी थिया। सो उन्हनि में जी हाणे ॾिसो कुर्सी आहे, मेज़ आहे, किताब आहे, कापी आहे, त इहे जेके शयूं आहिनि इन्हनि में हिते चवे थो त ज़बर ज़ेर ऐं पेश सां बि उन्हनि जे मतिलबु मुज़क्कर ऐं मुअन्नस जी ख़बर पवंदी आहे। ख़ासि तौर ते जेका ज़ेर हूंदी आहे उहा मुअन्नस जे लाइ ऐं ज़बर या पेश जेको आहे सो उनखे मुज़क्कर बणाईंदी आहे। सो हाणे अचो त हेठि वरी चए थो त ॾिनल जेके ग़ैर जिन्सी मुज़क्कर ऐं मुअन्नस आहिनि उन्हनि खे अलॻि करियो, ठीकु आहे, ऐं उन्हनि ते एराब लॻायो। त दोस्तो हीअ हेठि लफ़्ज़ जेके बि लिखियल आहिनि असां उन्हनि ते ज़बर ज़ेर लॻायूं था ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि खे ॾिसो ऐं पाण ई सुञाणियो त उहे मुज़क्कर आहिनि या मुअन्नस। ऐं आख़िर में हाणे अचो त दोस्तो हीअ काफ़ी जे बाबति कुझु लिखियलु आहे। यादि रखो त काफ़ी सिंधी अदब जी अहम सिन्फ़ आहे। हिन जे मौज़ूअनि में हक़ीक़ी तोड़े मजाज़ी इश्क़ जे विसाल ऐं फिराक जो त कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि। काफ़ी जी गुफ़्तगू घणो करे औरत जी ज़बानी हूंदी आहे। जी हाँ, बिल्कुलु काफ़ी जी जेका आहे सा औरत जी ज़बानी हूंदी आहे, पर हिन में तव्हांखे इहो ॿुधायूं त काफ़ी में महबूब जेको आहे सो घणो करे मर्द हूंदो आहे। जी दोस्तो, हाणे तव्हांखे असां इहो ॿुधाईंदे तमामु घणी ख़ुशी था महसूसु करियूं त पंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर जेके बुनियादी तौर ते 1000 लाज़मी हूंदा आहिनि, उन्हनि खां पाण क्रॉस करे चुका आहियूं। अव्हांजो साथ रहंदो, तामुन रहंदो त हीअ ॻाल्हि झरझंग फहिलबी, ही इल्म जो ॿेड़ो तरंदो रहंदो। तव्हांजी महिरबानी।